या अली मदद मां आया जो पंहिंजो लाला फयाज़ ऐं ॾिसी रहिया आहियो लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल। असां इन टाइम मौजूद आहियूं सिंधी टेली फिल्म ज़ुल्म जा ज़ंजीर जे सेट ते, जिथे असांजो कैमरामैन एडिटर उस्ताद शौकत मीरानी गॾु आहे, अकबर अली थईं ऐं सिंध जी सुहिणी अदाकारा मॉडल टिकटॉकर अनिला नाज़ असांजे सेट ते मौजूद आहे ऐं इंशाअल्लाह ताला तमामु जल्द ही तव्हांखे फिल्म ॾिसण लाइ मिलंदी। अनिला, असांजे सेट ते अची तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए? तमामु सुठो लॻो तव्हां सां कमु करे, तव्हांजे सेट ते अची, ऐं माशाअल्लाह लोकेशन बि सुठी आहे। उस्ताद शौकत जी बिल्कुलु लाला, तमामु बहितरीनु कमु पियो थिए ऐं बहितरीनु टीम वर्क आहे, टीम बि तमामु बहितरी आहे ऐं अनिला नाज़ बि तमामु बहितर कमु कयो आहे ऐं हिन फिल्म जी मेन ॻाल्हि आहे त स्टोरी बि तमामु बहितर आहे ऐं दोस्तनि खे असीं उमीद था कयूं त हीअ फिल्म तमामु सुठी लॻंदी। रामू ॾेयाल, वाह, तमामु बहितरीनु, ॾाढी दिलि ख़ुशि थी तव्हां सां कमु करे। हीअ जेकी फिल्म आहे तमामु बहितरीनु स्टोरी आहे ऐं जेकी फिल्म आहे काश टीवी ते तमामु जल्द अपलोड कई वेंदी, ज़रूरु ॾिसंदा। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि